नेटफ्लिक्स ते कपिल शर्मा जी मेज़बानी में हलंदड़ दी ग्रेट इंडियन कपिल शो खे ब्रेक लगाई पई वञे। दी ग्रेट इंडियन कपिल शो जो पहिरियों सीज़न नेटफ्लिक्स ते 30 मार्च ते शुरू थियो हो, पर लॻे थो त ॾिसंदड़नि खे मुतासिर न करे सघियो। शौक़ीननि जो चवणु आहे त हर हिक किस्त खां पोइ शौक़ीननि जे अंग में घटिताई ईंदी रही आहे। इहो शो बंदि करण जा अफ़वाह पखिड़िजी विया आहिनि। अर्चना पूरन सिंह शो जो हिसो आहे, जंहिं 2 मई ते ऐलान कयो त हाणे शो न थींदो। ख़्यालु रहे त शो जूं हिन वक़्त ताईं रुॻो 5 किस्तूं ॾेखारियूं वयूं आहिनि। शो जी प्रीमियर किस्त में रणबीर कपूर पंहिंजी माउ नीतू कपूर ऐं भेण रधीमा कपूर सां शिरकत कई हुई। अहिड़ियुनि किस्तुनि खां पोइ शो जा नाज़रीन हैरानी जोगी हद ताईं घटिजी विया आहिनि। शो खे रुॻो 2 महीना मस थिया आहिनि त इन खे बंदि कयो पियो वञे। मदाह सोचे रहिया आहिनि त शो बंदि करण जो सबबु नेठि कहिड़ो थी सघे थो। घणनि जो ख़्यालु आहे त हाणे शौक़ीननि जी इन में दिलचस्पी नाहे रही ऐं इहो ई असुलु सबबु आहे। ॿिए पासे अर्चना पूरन सिंह मदाहनि जी मायूसी ते कपिल शो जी शूटिंग ख़तमु थियण जी तस्दीक कई आहे, पर कॉमेडियन कीकू श्रद्धा वज़ाहत कई आहे त आरज़ी तौर ते शो जी शूटिंग रोकी वई आहे ऐं शो ॿिए सीज़न में वापसि ईंदो। हुन ॿुधायो त असां 13 किस्तूं कयूं आहिनि ऐं ॿिए सीज़न जी तयारी कई आहे। इन लाइ पहिरें सीज़न खे ख़तमु कयो वियो आहे ऐं इहो अॻुवाट रिथियलु हो। हुन चयो त हाणे असां जल्द वापसि ईंदासीं।